अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ख़ुशि आहियो? चाक चङा भला बिल्कुलु ॿाहिरि में आहियो न? असांजो हमेशह पंहिंजे मालिक साईं खां अवां सभिनी जे लाइ इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त इंशाअल्लाह अल्लाह पाक अव्हांखे रखे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में, आमीन। दोस्तों, हिकिड़ो जोगी फ़क़ीर हुयो जंहिंजे कब्ज़े में हिकिड़ो नाग हुयो। छो त जेके जोगी फ़क़ीर हूंदा आहिनि उन्हनि वटि फ़न हूंदो आहे उन्हनि खे फासाए रखण जो। हिकिड़े चोर हिकु राति छा कयो जो उन चोर उन फ़क़ीर जो उहो कारीगर नांग चोराए वरितो ऐं उहो चोरी करे ऐं रवानो थी वियो। फ़क़ीर ॾाढो गहरी निंड में सुतल हुयो। फ़क़ीर जॾहिं जाॻियो त उनखे ख़बर पई त नांग आहे ई कोन। जेको नांग चोर जेको नांग खणी ऐं चोरी करे भॼी वियो उहो जॾहिं कंहिं हिकिड़े पट में पहुतो, छो जो नांग तमामु घणो ज़हरीलो हुयो ऐं उन ज़हरीले नांग उन चोर खे ॾंगु हणी विधो ऐं उन जे ॾंगण जे करे चोर थॾे ते ई मरी वियो ऐं उन जे मरण खां पोइ उन जे वात मझां झग वहंदी रही ऐं उन जो जिस्म हंधा हंधा फाटी पियो, छो त नांग तमामु घणो ज़हरीलो हुयो ऐं ज़हर उन ते जल्दी में असरु करे वरितो। इन जे करे उहो तड़पी तड़पी उते ई मरी वियो। जॾहिं जोगी उथियो त जोगीअ ॾिठो त मुंहिंजो नांग चोरी थी वियो आहे, मुंहिंजो नांग कोन्हे को। ॾाढो परेशान थियो, छो जो कंहिं बि नांग खे पंहिंजे कब्ज़े में आणणु ऐं कंहिं बि नांग खे पाण वटि क़ैद करणु को सवलो कमु त कोन्हे को। इहो तमामु ॾुखियो कमु आहे, अणांगो कमु आहे ऐं इन अणांगे कम में जान जो ख़तरो बि जोगियुनि खे हूंदो आहे। सो केॾी मुश्किल सां उन उहो नांग क़ैद कयो हुयो। इन जे करे उहो ॾाढो परेशान थियो त हाणे कीअं थिए। मूं वटि त टोणा फीणा हुया जंहिंजे करे मूं नांग खे क़ैद में रखियो हुयो, पर हाणे उहो हलियो वियो, हाणे छा कयां? छो जो जोगियुनि जो गुज़रान इन्हनि नांगनि ते ई हूंदो आहे ऐं खेल तमाशो करे ऐं कमाईंदा आहिनि। सो जोगीअ ॾिठो त मुंहिंजे गुज़र सफ़र जो जेको हिकिड़ो ज़रियो हुयो उहो ख़तमु थी वियो। ख़ैरु उन ॾिठो त पेर आहिनि ऐं उन पेरनि जे निशाननि ते उन चोर जे कढ लॻो त वञी ॾिसां, पकड़ियां चोर खे। वञी जो ॾिसे त वारीअ जे दड़े ते हमराह जेको आहे त सीटियो पियो आहे ऐं उनजो जिस्म फूकियो पियो आहे। जॾहिं उन जोगीअ ॾिठो त आसार जेके बि ॾिठई उन जे मौत जा, त उन जोगीअ खे पक थी वई त मुंहिंजो नांग इन ई चोरायो आहे। हाणे जंहिं नांग जे लाइ जोगी ॾाढो परेशान पियो थियो ऐं ॾाढो जेको आहे सो उदास पियो थियो त मुंहिंजे रोज़गार जो ज़रियो हलियो वियो, सो उन हमराह खे ॾिसी उन जे मौत खे ॾिसी तड़पी पियो ऐं ॾाढो ख़ौफ़ज़दा थी वियो ऐं सोचईं त अलाह जी हिकमत अलाह थो ॼाणे, मुमकिन आहे त इहो मूंखे कंहिं राति नांग ॾंगे विझे हा ऐं मुंहिंजी बि इहा हालत थिए हा जेका हिन माण्हूअ जी हालत थी आहे। सो जोगीअ भाइयो त मुंहिंजी हिकिड़ी क़ीमती शइ जेका आहे उहा चोरी थी वई आहे, पर जॾहिं उन जो मौत ॾिठईं त उन शइ खां हथ खणी वियो, पोइते थी वियो त यार शुकुर आहे जान छुटी मुंहिंजी जान बची वई ऐं चोर अलाह ताला हिन चोर खे मोकिलियो ऐं मुंहिंजे मथां इहा मुसीबत टरी वई। सो दोस्तो, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां बि ज़िंदगीअ में ईअं सम्झंदा आहियूं त हीअ जेका असां वटि शइ आहे इहा असांजे लाइ वॾी क़ीमती आहे, पर उहा असांजे लाइ नुक़सानदेह केतिरी हूंदी आहे इहा असांखे ख़बर न हूंदी। इहा असांजे परवरदिगार खे ख़बर आहे। सो असां बि दुआऊं घुरंदा आहियूं त या अल्लाह असांखे हीअ नसीब कर, या अल्लाह असांजो हीअ दुआऊं क़बूल कर, या अल्लाह असांखे हीअ शइ अता कर, हीअ शइ अता कर। सो असां नाक़िसुल अक़ल आहियूं ऐं नाक़िसुल अक़ल इंसान जेको आहे तमन्नाऊं कंदो आहे, दुआऊं कंदो आहे, पर इहो ॿाझारो रब धणी ॼाणे थो त असांजे फ़ाइदे में कहिड़ी शइ आहे ऐं उहा असांखे अता कई वञे या न। त इहे फ़ैसिला अलाह जा आहिनि। जेके अणॾिठियूं मुसीबतूं आहिनि उहे बि दुआउनि जे ज़रिए टरी वेंदियूं आहिनि। कुझु दुआऊं असांजूं जॾहिं क़बूल न थींदियूं आहिनि त उन जे बदिले में अणॾिठियूं मुसीबतूं अलाह ताला असां तां टारे छॾींदो आहे। कुझु दुआऊं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी आख़िर ताईं क़बूल न आहिनि थींदियूं, पर इबादत जो दर्जो हासिलु करे वेंदियूं आहिनि, उन्हनि जो असांखे सवाबु क़यामत में मिलंदो। सो असां जेको बि घुरूं था उन ते सबुरु कयो। दुआ घुरण खां पोइ अलाह जी ज़ात ते छॾे ॾियो ऐं अलाह ताला खां इहा ई दुआ घुरणु घुरिजे हमेशह त या अलाह जेकॾहिं हीअ शइ मुंहिंजे फ़ाइदे में हुजे, मुंहिंजे मुताबिक़ हुजे त मूंखे अता कर, वरना मूंखे हिन शइ खां परे रखिजांइ। सो उमेद करियूं था त हीअ असांजी अॼोकी नंढड़ी ॻाल्हि अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां बि हिन वीडियो खे शेयर कंदो। ईंदड़ वीडियो ताईं मूंखे इजाज़त ॾियो। पंहिंजे दुआनि में यादि रखिजो। अव्हांजो क़ादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां मोकिलाए पियो। अलाह भाई।